ठुल्ला खबर है अवां शेयर क्यों पिया मीर फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक त अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियाँ सुमरो ठुल पहुची समाजी अॻवान उस्ताद अब्दुल सत्तार सुमरो पारां ॾिनल चांहि पार्टी में शिरकत लाइ रियाज़ चौक अब्दुल सत्तार सुमरो हाउस में अमद थियण ते सभिनी आयल महिमाननि सरदार मीर असगर अली खान पंवर भाऊ बशीर अहमद सुमरो मीर इम्तियाज़ अहमद खान खोसो मीर अनवर अली खान सुमरो जाहिद खान सुमरो सगा अॻवान उस्ताद अब्दुल्ला नूनारी डॉक्टर शंकरलाल अब्दुल फताह सुमरो हुजूर बशकू सुमरो ऐं ॿियनि ते गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते समाजी अॻवान उस्ताद अब्दुल सत्तार सुमरो पारां ठुल आवासनि जी सहूलियत लाइ ठाहिरायल ठुल मेडिकल सेंटर जो सरदार मोहम्मद मियाँ सुमरो ऐं सरदार मीर असगर खान पंवर मेडिकल सेंटर जो रिबन काटे इफ़्तिताह कयो ऐं दुआ घुरी वई जॾहिं त आयल महिमाननि में सरदार मोहम्मद मियाँ खान सुमरो सरदार असगर अली खान पंवर मीर इम्तियाज़ अहमद खान खोसो भाऊ बशीर अहमद सुमरो मीर अनवर अली सुमरो इमाम सेनेटर जैकमाबाद जे मालिक मीर जाहिद खान सुमरो हुजूर बचकू सुमरो ऐं ॿियनि आयल महिमाननि खे समाजी अॻवान अब्दुल सत्तार सुमरो सगा सदर ठुल उस्ताद अब्दुल्ला नूनारी डॉक्टर ज़फ़र नूनारी मोहम्मद ताज डॉक्टर शंकरलाल पारां टोपी अजरक ऐं हार पारां शानदार आदरबा कयो। उन मौक़े ते सरदार मोहम्मद मियाँ सुमरो चयो त ठुल मेडिकल सेंटर ऐं सगा पारां लॻाईंदड़ फ्री मेडिकल कैंपिन में सहकार कबो ही कमु अवामी ख़िदमत लाइ इंसानी ख़िदमत ऐं बाबति आहे। हिन कार ख़ैर में जेतिरी ख़िदमत कजे इहा घटि आहे। हिन चयो त मां ऐं मुंहिंजो ख़ानदान समाजी कम लाइ पंहिंजूं ज़मीनूं ॾेई इदारा खोलिया आहिनि। हिन चयो त पंहिंजे दौरे इक़्तिदार में जैकमाबाद में पीअण लाइ मिठे पाणी में जिम्स अस्पताल नर्सिंग मेले मिड वाइरफ स्कूल ऐं तरकेश गवर्नमेंट खां बरसाति मुतासिरनि जी फैमिली लाइ 500 घर वरिता आहिनि। शिकारपुर मां ख़बर शामिल क्यों था रियाज़ अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक त सिंध जे घरू वज़ीर ज़िया हुसैन लंजारो ऐं IG सिंध शिकारपुर जो दौरो कयो। शिकारपुर पहुचण ते DIG लाड़काणू ऐं लाॻापियल SSPनि संदसि इस्तक़बाल कयो। पुलिस जे चाकूअ चौबंदस्ती पारां गार्डन ऑफ जनरल सलामी पेश कई ऐं कचे जे इलाइक़नि में ॾोहारनि जे ख़िलाफ़ पुलिस एक्शन अमन अमान जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। ॾोहारी कोई बि हुजे या चाहे केतिरो बि ताक़तवर ऐं बासर छो न हुजे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो। घरू वज़ीर सिंध अमन जे दुश्मननि खे कानून जे कटराणे में आंदो वेंदो। घरू वज़ीर कचे जे इलाइक़े वासियुनि खे गुज़ारिश कजे थी त इहे पुलिस सां तावन कनि। IG सिंध अमन अमान जी कोशिशुनि खे इंतहाई संजीदगी सां यकीनी बणाए रहियो आहे। कचे में हिन वक़्त ताईं पुलिस इंफरादी ऐं इज्तिमाही कोशिशुनि सां धाड़ेलनि ख़िलाफ़ सरगर्म आहे। मूंखे यकीन आहे त अमन अमान जी सूरतहाल में इंशाअल्लाह मुस्बत तब्दीली ॾिसण में ईंदी। सिंध जो घरू वज़ीर हुकूमत सिंध जे सहकार ऐं तावन सां पुलिस ऐं ॾोहारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं जारी रखंदी। कचे जे इलाइक़नि में माण्हुनि खे हनी ट्रैप अगवा खां बचाइण लाइ मुनासिब क़दम खया वञनि पिया। गुलाम नबी मेमण पुलिस पंहिंजी बेलस्ती मुहिम बैनर वग़ैरह ज़रिए माण्हुनि खे हनी ट्रैप अगवा जे बाबति आगाही पिण ॾेई रही आहे। IG सिंध कचे जे इलाइक़नि में ड्यूटी ॾियण वारनि एहलकारनि खे 10-10 हज़ार रुपया माहवार अलाउंस पिण ॾिनो वञे पियो। IG सिंध गुलाम नबी मेमण कचे जे इलाइक़नि में दौरे जो मक़सदु ऑफिसरनि ऐं जवाननि जो हौसलो बुलंद करणु आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण IBOs तहत ऑपरेशन खे यकीनी कामयाबी जो दारो मदार ॻुझी मालूमात जे सदाकत ते आहे। IG सिंध उन सिलसिले में पुलिस बाक़ाइदा मैकेनिज़्म तहत कमु करे रही। मटियारी मां ख़बर शामिल क्यों था अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक त ख़ैबर में महांगाई ते कंट्रोल कराइण लाइ असिस्टेंट कमिश्नर मटियारी ऐं प्राइस कंट्रोल जो को बि तवजो न हुअण सबबि ख़ैबर शहर जे अवाम महांगाई में पीसजण लॻी। पर असिस्टेंट कमिश्नर मटियारी प्राइस कंट्रोल वारनि जो को बि महांगाई ते एक्शन न खयो। ख़ैबर शहर जे अवाम ऐं आसपास जे अवाम हिन महांगाई में पीसजण लॻी। ख़ैबर शहर ऐं आसपास जे अवाम जी महांगाई चिबी करे छॾी। ॿियनि नंढनि वॾनि शहरनि जी भेट में ख़ैबर शहर में वापारी हथरादू महांगाई करे ग़रीब मिसकिन माण्हुनि जी चेल चिबी करे छॾी आहे। पर अञा ताईं AC मटियारी ऐं प्राइस कंट्रोल वारनि का बि विज़िट न कई आहे। अटो 130 रुपया किलो, गिहु 470 रुपया किलो, दाल चणा 350 रुपया किलो, दाल मसवर 340 रुपया किलो, दाल मुङ 350 रुपया किलो, आलू 80 रुपया किलो, टमाटा 250 रुपया किलो, बसर 250 रुपया किलो ऐं कलू वतरियूं 330 रुपया किलो, गोभी 160 रुपया किलो, भिंडी 150 रुपया किलो, गोश्त ॿाकरो 1900 रुपया किलो, वॾो गोश्त 1000 रुपया किलो, गोश्त मुर्गी 800 रुपया किलो, मच्छी मोराखी
कुकड़ो 800 रुपया किलो, खीर पानी वारो 250 रुपया किलो, फ्रूट सूफ 200 रुपया किलो, पीतो 150 रुपया किलो, केला दर्जन 150 रुपया, गिदरो 150 रुपया किलो, माल्टा 200 रुपया किलो, सरदो 250 रुपया किलो। खेबर शहर में हर खाधे पीते जे शयुनि खे पर लॻी विया, पर ग़रीब मिसकिन माण्हू ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ बि परेशान बणियल आहिनि। खेबर ऐं आसपास जे अवाम आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त खेबर मां हथरादू मुहांगाई कंदड़ वापारियुनि जे दुकाननि ते छापा हणी ग़रीब मिसकिन माण्हुनि खे खाधे पीते में रिलीफ ॾिनो वञे। जोही मां ख़बर शामिल कयूं था। अहमद रोदनानी बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ त जोही नई गाह जो ड्राइवेशन बंद जी भित ते मुबीना नाक़िस मटीरियल ऐं सुस्त रफ़्तारी सां हलंदड़ कम जो एरीकेशन खातो तोड़ी हुकूमत नोटिस ई न वरितो। काछे वासी गिणती में अची विया। ही साल बि सावणी जे मुंद में ॻोठनि ऐं फसलनि में ॿुॾण समेत रोडनि ऐं रस्तनि टुटण जो ख़दशो इलाइक़े वासियुनि जो इंतिज़ामिया खां नोटिस वठण ऐं गाह जो ड्राइवेशन बंद ते थियल कम जी जांच जो मुतालबो। इलाइक़े वासियुनि ने हक़ टीवी 5 न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त 0 पॉइंट समेत ॿियनि आर्डनि ते भित जी कम ते सीमेंट घटि वारी गैर मयारी इस्तेमालु कयो पियो वञे ऐं पीचिंग में गैर मयारी तार ऐं पथर बि नंढो ऐं वारी ॾिनी वञी पई, जेको गाह जो नई जो पाणी लोड़े वेंदो ऐं बंदि टुटी वेंदो। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त एहतिजाज करण बावजूदि इंतिज़ामिया नोटिस न ई वरितो। हिन चयो त गाह जो ड्राइवेशन जे ठेकेदार एरीकेशन अमलो बंद जे कम ते मुबीना करप्शन करे रहिया आहिनि ऐं कम बि सुस्त ऐं नाक़ुस करे रहिया आहिनि, जेको सावणी जे इम्कानी बरसातुनि खां अॻु टुटणु मुश्किल बणियल आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त बंदि थियल कम जी जांच कई वञे, असांखे नुक़सान ऐं परेशानी खां बचायो वञे। शिकारपुर मां ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। रियाज़ अली मीरानी जे रिपोर्ट मुताबिक़ त शिकारपुर पुलिस जो कोटशाहू जे कचे में कार्रवाई, 2 मगवी बाज़ियाब। SSP शिकारपुर इरफान अली समूह तारीख़ 19 मार्च ते अगवा थियल 2 चौकीदारनि अब्दुलसत्तार उर्फ खान सेठार ऐं गुलशेर सेठार खे नापरकोट पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। SSP शिकारपुर इरफान अली समूह पुलिस जी गजल हिकमत अमली ऐं ॻुझ इतला ते कोटशाहू जे कचे में कामयाब रेड करे 2 मगविन खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब कराए वियो। 1 महीनो अॻु रोस्तम थाणे जे हद मां सुई गैस जे 2 मुलाज़िमनि खे ॾोवारी अगवा करे विया हुआ। मगविन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कमांडर SSP शिकारपुर इरफान अली समूह स्पेशल टीम जोड़े छॾी हुई। पुलिस पारां ॾोवारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। मगविन जी बाज़ियाबी ते वारसनि पारां SSP शिकारपुर जो शुक्रिया अदा कयो। पुलिस जी कामयाब कार्रवाई ते पुलिस जो कम खे साराए ॾोवारनि जे ख़िलाफ़ 24/2024 रोस्तम थाणे ते दाख़िल करे अगवा थियलनि जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई शुरू कयूं वयूं हुयूं। SSP शिकारपुर इरफान अली समूह।